सिंध सरकार पारां 1 करोड़ रुपयनि जो चेक शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणी जे भाउ हवाले। शहीद नसरुल्लाह गडाणी जो क़त्ल सहाफ़ जी आज़ादी ते वार आहे। सहाफ़ जी आज़ादी लाइ सभ खां वधीक कमु पीपी कयो। हिकु सोच अहिड़ी आहे जेका इज़हार जी आज़ादी खे दॿाइणु चाहे थी। ज़ियाउल हसन लंजार हफ़्ते दौरान क़ातिलनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई हुई। नसरुल्लाह गडाणीअ जे क़त्ल में मुलविस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल में केर बि मुलविस हुजे न छॾींदासीं। शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जे वेझो पहुची चुका आहियूं। पीपुल्स पार्टी जी हुकूमत खां अॻु शहरनि जूं हालतूं ख़राब हुयूं। ॾोहनि ते ज़ाब्तो आणण लाइ नेक नियती सां कोशिशूं कयूं पियूं वञनि। बंदिश पहल तहरीक तालिबान सां वास्तो रखंदड़ मनशियात फरोश मारिजी वियो। मुनशियात फरोशनि तौबह न कई त उन्हनि जो अंजाम इबरतनाक थींदो। ॾोहनि ख़िलाफ़ सिंध सरकार जी पॉलिसी ज़ीरो टॉलरेंस आहे। लकी मरवत में शहीद थियल कैप्टन मोहम्मद फराज इलियास जनाज़ नमाज अदा। शहीद कैप्टन जो मड़ फौजी एजाज सां मिटी माओ हवाले। जनाज़ नमाज में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं अस्करी अमलदारनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ शहीदनि जे घर भातियुनि सां दिली ताज़ियत जो इज़हार कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ शहीद जे जनाज़े खे कुल्हो बि ॾिनो। शहीद जी तदफ़ीन में वज़ीर आज़म, अस्करी अमलदारनि, घर भातियुनि ऐं ॿियनि माण्हुनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी शहीद कैप्टन जे घर भातियुनि सां मुलाक़ात ऐं ताज़ियत जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो, शहादत जो रुतबो अल्लाह ताला कंहिं कंहिं खे बख़्शींदो आहे। कैप्टन फराज जो रत ज़ाया न वेंदो। क़ुरान गवाही ॾिए थो त शुहदा ज़िंदा आहिनि। पाकिस्तान जे दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो मुकमल ख़ात्मो कयो वेंदो। सिंध असेंबली में शहरी मिल्कियत टैक्स तरमीमी बिल अक्सरियती राय सां मंज़ूर। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठि सिंध असेंबली जो इजलास। मुखालिफ दुरगवान अली खुर्शीदी जी बिल जी मुखालफ़त। PPMP खैरुनिसा मुग़ल पारां ज़िंदगी बचाइण वारियूं दवाऊं महांगियूं थियण ख़िलाफ़ महमली रिथ पेश। सेहत खाते जी सूबाई वज़ीर अज़रब पेचूहो जी ख़ातिरीअ ते रिथ वापसि कई वई। ऑपोज़िशन लीडर अली खुर्शीदी जो ध्यानु छिकायो नोटिस। चवे थो, स्ट्रीट क्राइम में टारगेट किलिंग रोकण लाइ हुकूमत कहिड़ा उपाउ वठी रही आहे। CCTV मौजूदु आहे। जवाबदार पकड़जनि था, ज़मानतूं वठी ॿाहिरि अची वञनि था। घरू सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चवे थो, स्ट्रीट क्राइम में घटिताई थी आहे। सेफ सिटी प्रोजेक्ट बि लॉन्च कयो पियो वञे। थोरो वक़्तु लॻंदो। असांखे कानून लागू कंदड़ इदारनि खे इम्तिहान घुर्जे। लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल में बहितरी अची रही आहे ऐं वधीक बहितरी ईंदी। नसरुल्लाह गडाणी केस में असुल जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। जवाबदारनि ॾोह जो एतिराफ़ करे वरितो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी समूरा सबूत मिलण खां पोइ अमल में आई आहे। ऐवान में साफ़ियुनि खे ख़ातिरी कराई हुई त जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा। कार्रवाई ते घोटकी ज़िले पुलिस ऐं DIG सखर खे शाबाश ॾियां थो। सीनियर ऑफिसरनि खे मुक़ररु कयो आहे जेके केसिस खे ॾिसंदा, क्राइम ते ज़ाब्तो आणींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चीन जो दौरो कामयाब रहियो। चीन ऐं पाकिस्तान जी दोस्ती मिसाली आहे। वज़ीर आज़म जो चीन जो दौरो इंतिहाई कामयाब रहियो। इतलात वारे वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो, सिफ़ारती सतह ते कामयाबियुनि जो सिलसिलो जारी आहे। पाकिस्तान गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जो मेंबर बणियो। चीन जे दौरे दौरान 32 कारोबारी मुआहिदा थिया। चीन सां उन सेक्टर्स ते बि ॻाल्हियूं थियूं जेके अॻु न थियूं हुयूं। क़ौमी टीम खे नंढी न वॾी सर्जरी जी ज़रूरत आहे। पाकिस्तानी क्रिकेट पंहिंजी कारकर्दगी जी हेठीं सतह ते आहे। असांजो सभ खां वॾो चैलेंज टीम जी कारकर्दगी बहितर करणु आहे। पाकिस्तान क्रिकेट टीम खे दुनिया जी बहितरीन टीमुनि मां हिकु बणाइणो आहे। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जो बयानु। चवे थो, इहो चङी रीति ॼाणियूं था त छा हली रहियो हो ऐं शिकस्त जा सबब कहिड़ा आहिनि। भारत ख़िलाफ़ शिकस्त हर लिहाज़ खां मायूस कंदड़ हुई।
मीरपुर माथेरे जी अदालत में शहीद नसरुल्लाह गडानी कत्ल केस में गिरफ्तार असगर लुंड पेश। फरियादन शहीद नसरुल्लाह गडानी जी अमर मुस्मात पठाणी गडानी जवाबदार असगर लुंड जी सुञाणप करे वरिती। पुलिस जवाबदार के सेकंड सिविल जज जी अदालत में पेश कयो, जिथे फरियादन सुञाणप कई। दहशतगर्दी टोड़ अदालत के जज जवाबदारन के 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सिंध हाई कोर्ट में एमएनए 241 पीपी उम्मीदवार मिर्ज़ा अख्तियार बेग की कामयाबी खिलाफ दरख्वास्त ॿुधणी। पीटीआई सां तालुक़ रखंदड़ आज़ाद उम्मीदवार खुरमशेर ज़मान की दरख्वास्त ॿुधणी थी। खुरमशेर ज़मान ट्रिब्यूनल आॾो पेश थियो। पीपी अॻवान मिर्ज़ा अख्तियार बेग पारां दरख्वास्त ख़ारिज करण की दरख्वास्त कई वई आहे। वकील की अदालत के आगाही। खुरमशेर ज़मान के वकील अदालत का वक्त घुरी वरतो। अदालत केस की ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। खुरमशेर ज़मान पारां पीपल्स पार्टी के मिर्ज़ा अख्तियार बेग की कामयाबी के चैलेंज कयो वियो हो। मलीर पुलिस की कार्रवाई बैनुल सूबाई मुनशियात फरोश गिरफ्तार जवाबदारन के कब्जे में बड़े मकदार में आइस हथ। गिरफ्तार जवाबदारन में सैयद रशीद रिजा, मुजफ्फर खान और अब्दुल बासित शामिल। गिरफ्तार जवाबदार यूनिवर्सिटियन और कॉलेजस में शागिर्दन के मुनशियात पहुंचाईंदा हुआ। पुलिस के चवण ते मुनशियात फरोशन के साथियों की गिरफ्तारी लाइ छापन जो सिलसिलो जारी है। जवाबदारन खिलाफ मुनशियात एक्ट तहत केस दाखिल करे वधिक जांच कई पई वञे। हैदराबाद में एक्साइज नारकोटिक्स कंट्रोल विंग पारां बियर स्मगलिंग की कोशिश नाकाम। चेकिंग दौरान एक्साइज पुलिस हाईएस गाड़ी में बियर जा 54 कार्टन हथ करे वरता। 54 कार्टन में 1080 बियर जूं बोतलूं स्मगल कयूं पे वयूं। कार्रवाई दौरान 2 जवाबदारन अख्तर अली हारून खान के गिरफ्तार करे केस दाखिल कयो वियो। टंडोलैयार में बीआईएसपी सेंटर ते पुलिस ऐं शहरियुनि जो झेड़ो। पुलिस ते तशद्दुद फायरिंग 7 ॼणा गिरफ्तार। बीआईएसपी सेंटर ते मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान अणॼातल माण्हुनि पुलिस एहलकार ते लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो करे ॾिनो। सेंटर ते मौजूद औरतुनि में भाॼ पइजी वई। डिवाइस होल्डर्स पंहिंजूं डिवाइसूं बंदि करे फरार थी विया। पुलिस जी वॾी नफ़री झेड़े वारे हंधि पहुची वई। अणॼातल माण्हुनि जो पुलिस ते पथरा। थारू शावेजो घर ते हथियारबंदन जो मुबैना हमलो, 1 ॼणो क़तल, औरत ज़ख़्मी। ॻोठ ठारू शनो में 1.5 साल अॻु पसंद जो परिणो कंदड़ जोड़े जे घर ते हमलो, फायरिंग में मीर मोहम्मद शेनो क़तल, ससी चांडियो ज़ख़्मी। नवाबशाह अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवण आहे त वाक़े जे इतला खां पोइ जवाबदारनि जी ॻोल्हा कई पई वञे। नौंदेरो जे राइस केनाल रेगुलेटर वटां अणॼातल शख्स जो लाश हथे। राइस केनाल जे दरवाज़नि में लाश फाथल ॾिसी आपाशी अमले पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची लाश खे म्यूनिसिपल ऐं आपाशी अमले जी मदद सां ॿाहिरि कढाए वरितो। मलीर वेझो शाह लतीफ़ थाने जी हद में फुर मुज़ाहमती दुकानदार क़तल। अणॼातल हथियारबंद फुर मुज़ाहमती दुकानदार बाक़िर अली के फायरिंग करे क़तल कयो। पुलिस जो चवण आहे त मक़तूल बाक़िर अली मलीर नदी हमल ॻोठ जो रहवासी आहे। वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे रहिया आहियूं। मलीर जे बहराड़ी जो ॻोठ हाशिम ख़ासकेली में चमड़ी की बीमारी 3 इंसानी जानियूं वठी छॾियूं। सवें ॻोठाणा बीमारी में मुब्तला सेहत खाते को नोटिस न वरितो। बीमार ॻोठाणा राति जो निंड करण खां भी महरूम। गुरबत मारियल ॻोठाणा पंहिंजो इलाज कराइण खां भी लाचार बणियल। चूंडियल नुमाइंदनि ऐं सेहत खाते के फौरी तौर ते नोटिस वठण जी अपील। आईसीसी T20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुकाबला जारी। स्कॉटलैंड ओमान के शिकस्त दे छड़ी। स्कॉटलैंड ओमान के 7 विकेटुनि जे नुक़सान ते शिकस्त ॾिनी। स्कॉटलैंड पारां मिडल ऑर्डर मैन अयान खान 41 रन्सूं ठाहे नुमाया रहियो। ओमान तरफ़ां सुफ़ियान शरीफ़ विकेटूं वरितियूं।